अहम ख़बर अवांखे ॾी त शहदाद कोट में कीरथर केनाल जे खाटी जो कम सही नमूने न थियण वारी ख़बर जो आपाशी खाते वारे सेक्रेटरी नोटिस वरितो आहे। धरती टीवी ते ख़बर नशर थियण बाद सेक्रेटरी सुहेल कुरैशी पारां कीरथर केनाल जो दौरो कयो वियो आहे। सेक्रेटरी पारां आपाशी खाते जे अमलदारनि खे आबादगारनि जूं शिकायतूं ख़त्म करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। हुन चयो त खाटीअ वारे कम में का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। शहदाद कोट में कीरथल केनाल जे खाटी जो कम सही नमूने न थियण वारी ख़बर जो आपाशी खाते वारे सेक्रेटरी नोटिस वरितो आहे। धरती टीवी न्यूज़ ते ख़बर नशर थियण बाद सेक्रेटरी सुहेल कुरैशी पारां कीरथल केनाल जो दौरो कयो वियो आहे। सेक्रेटरी पारां आपाशी खाते जे अमलदारनि खे आबादगारनि जूं शिकायतूं ख़त्म करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। जॾहिं त हुन चयो आहे त खाटी वारे कम में का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। शहदाद कोट में कीरथल केनाल जे खाटी जो कम सही नमूने न थियण वारी ख़बर जो आपाशी खाते वारे सेक्रेटरी नोटिस वरितो आहे। धरती टीवी ते ख़बर नशर थियण बाद सेक्रेटरी सुहेल कुरैशी पारां कीरथल केनाल जो दौरो कयो वियो आहे। सेक्रेटरी पारां आपाशी खाते जे अमलदारनि खे आबादगारनि जूं शिकायतूं ख़त्म करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। हुन चयो आहे त खाटे वारे कम में का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। शहदाद कोट में कीरथल केनाल जे खाटी जो कम सही नमूने न थियण वारी ख़बर जो आपाशी खाते वारे सेक्रेटरी नोटिस वरितो आहे। नाज़रीन अवांखे आगाह कई पिया। शहदाद कोट में कीरथल केनाल जे खाटे वारो कम सही नमूने न थियण वारी ख़बर जो आपाशी खाते वारे सेक्रेटरी नोटिस वरितो आहे। इन हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सदाम सोलंकी असां लाइन ते मौजूद आहे। जी सदाम। जी बिल्कुल, कीरथल केनाल जी खाटीअ जो सही कम न थियण जो धरती टीवी न्यूज़ ते ख़बरूं हलण खां पोइ सेक्रेटरी इरिगेशन सुहेल कुरैशी कम जो मुआयनो करण लाइ कीरथल केनाल ते पहुची वियो आहे। सेक्रेटरी इरिगेशन सुहेल कुरैशी कम जे मुआयने खां पोइ चीफ इंजीनियर लेफ्ट बैंक सरदार अली शाह खे हिदायतूं कयूं आहिनि त आबादगारनि जूं शिकायतूं ख़त्म कयूं वञनि ऐं कम में का बि कोताही करण ते बर्दाश्त न। चीफ सेक्रेटरी अहिड़ियूं हिदायतूं असां चीफ सेक्रेटरी खे करे छॾियूं। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी सदाम तफ़सील ॾियण जे लाइ।